नासिनवा खे ॿुधाईंदा हलूं त ॾेई में पोरीअ जी ज़ाल मुंहुं जे कैंसर में मुब्तला आहे। संदसि मुड़ुसु वसवारनि खां इलाज जी अपील कई आहे। वधीक तफ़सील महबूब खोसे जी हिन रिपोर्ट में। नंढड़ा बच्चा नंढा अल्लाह मगर जान बच्चा सिंधी सिंधी मुंहिंजी पूरी यूसी ॾेई जे ॻोठ गुल हसन जमाली जी रवासन 7 ॿारनि जी माउ 50 साला ॼामू ज़ाल मोहम्मद शफ़ी जमाली जेका गुज़िरियल 1 साल खां मुंहुं जे कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। हिननि पंहिंजे घर जो अलो तलो विकिणी इलाज करायो मगर को बि फ़ाइदो न थियो। संदसि घरवारो शफ़ी मोहम्मद मज़दूरी करे घर जी चुल्ह ॿारे थो। ग़रीब ऐं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ 1 साल खां बिस्तरे ते बेवस पियल आहे। हिननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, असां शुरूआत खां ई ॾेई वेंदा हुआ वर्काश आहे खां सोच अचनि था कराची जा डॉक्टर वधी में हुननि खां वञी कोर्स खण पर मूं कया उन्हनि खां कोर्स वरी इहे शाहबाद अली डॉक्टर खां उन चयो चइजे तूं टुको ॾियार ऐं ॾिस ॼाऊं चयो टुको ॾियारियो टुको ॾिया उन्हनि चयो लंदन जी वटी कंदा लंदन जी वटी मूं कोन कंदई या डिग्री विस अझुॾे विस वदीन विस हैदराबाद को शहर वांदो कोन छॾियो ख़ाली कराची वियसि उमरकोट वांगुरु वई हुअसि चीज़ वंद ते वांगुरु वई हुअसि जेके 2-3 लख रुपया माना जे पोयां लाथा हाणे असां वटि माना रुपयो कोन्हे घर में अटो कोन्हे असीं खाऊं हाणे असीं उन करे माना अपील था करूं अहिड़ा माना जेके वॾा वॾा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे चऊं था महिरबानी करे असांजी माना मदद कनि जो असीं कंहिं जॻह ते माना पहुचूं त असीं माना इहा दवा करायूं। असां वटि का बि शइ कोन्हे जेको ढो ढगो बकरी विकिणी असांजे पोयां लाथो आहे। वीचार तव्हां ॿुधा हिन वीचारनि जेको आहे हिन इलाज जे लाइ ऐं जेको माउथ कैंसर जे लाइ पंहिंजो अलो तलो विकिणी एतिरे क़दुरु जो का शइ हिन वटि बची न आहे। हाणे खाइण जे लाइ बि वीचारा फाका कशी जो शिकार आहिनि ऐं वीचारा ग़रीब मिसकिन माण्हू जेके हिननि जी वसवारनि खां ऐं सिंध सरकार खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां इहा गुज़ारिश आहे त असांजो इलाजु कयो वञे ऐं माउथ कैंसर मां असांजो हिन अज़ाब में जान छॾाई वञे। कैमरामैन फ़कीर अब्दुल सत्तार जमाली सां गॾु महबूब अली खोसो, आवाज़ टीवी ॾेई।